अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में आवा शागिर्दन जी भलीकार आऊं आया आवां जे इल्मी कीमिया जो उस्ताद नजफ हैदर मेमन। प्यारा बारो चैप्टर नंबर 2 जो असां वटि टॉपिक आहे मोलर मायो यानी मोलर मास। पोयन टॉपिक्स में असां एटमी मायो ऐं मालिक्यूली मायो, फार्मूला मायो, एटमी नंबर इन्हनि शयुनि जे मुतलिक़ ॼाण हासिल कईसीं। अॼोको जेको टॉपिक आहे असां वटि उहो आहे असां वटि मोलर मायो। मोलर मायो यानी मोलर मास छाखे चवंदासीं? डेफिनेशन जेकॾहिं लिखांसि त चए थो त कंहिं बि मालिक्यूली माए यानी मॉलिक्यूलर मास, कंहिं बि मालिक्यूली माए खे ग्रामन में ज़ाहिर करण खे मोलर मायो चइबो आहे। यानी मोलर मायो ऐं मालिक्यूली मायो ॻाल्हि साॻी आहे असां वटि। सिर्फ़ु फ़र्क़ु इहो आहे त जेको मालिक्यूली मायो यानी मालिक्यूलर मास आहे उनखे असां AMU यानी एटॉमिक मास यूनिट में ज़ाहिर कयोसीं, जॾहिं त मोलर मास यानी साॻे ई मालिक्यूली माए खे जेकॾहिं असां ग्रामन में ज़ाहिर कंदासीं त अहिड़े क़िस्म जे माए खे असां मोलर मायो सॾींदासीं। मिसाल पिया वठूं असां कार्बन डाइऑक्साइड जो CO2। कार्बन जो मालिक्यूलर फार्मूला आहे असां वटि, जंहिंमें कार्बन जो मास 12 असां वटि, ऑक्सीजन ऐं ऑक्सीजन जो मास असां वटि 16 आहे। हाणे कार्बन जो मास 12, ऑक्सीजन 16 ज़रबिया 2, 12 प्लस 16 32, 12 AMU यानी 44 AMU। जेकॾहिं असां कार्बन डाइऑक्साइड जे मास जो यूनिट AMU लिखंदासीं त इहो टर्म सॾाईंदो असां वटि मालिक्यूली मायो। जॾहिं त साॻे नमूने सां कार्बन जो मास 44 यानी 44 AMU जे बजाय G यानी ग्राम करे लिखंदासीं त हाणे ही कार्बन डाइऑक्साइड जो थींदो असां वटि मोलर मायो। यानी मालिक्यूली मायो कैलकुलेट करण ऐं मोलर माए कैलकुलेट करण जो तरीक़ो सॼो साॻियो आहे। सिर्फ़ु फ़र्क़ु इहो आहे त मालिक्यूली माए खे AMU में रिप्रेजेंट ज़ाहिर कराईंदा आहियूं ऐं जॾहिं त मोलर माए खे असां ग्रामन में ज़ाहिर कराईंदा आहियूं। अहिड़े नमूने सां जेकॾहिं मिसाल वठूं असां अमोनिया जो NH3 त नाइट्रोजन जो मास असां वटि 14। हाणे जेकॾहिं 14 हाइड्रोजन 1 ज़रबिया 3, 14 प्लस 3 यानी 17। हाणे जेकॾहिं 17 खे यूनिट ॾींदासीं AMU त इहो 17 अमोनिया जो मालिक्यूली मायो थी वेंदो। ऐं साॻी जॻह ते जेकॾहिं अमोनिया NH3 14 1 ज़रबिया 3, 14 प्लस 3 यानी 17 ऐं जेकॾहिं इनखे यूनिट ग्राम यानी G सां करे लिखंदासीं त इहो अमोनिया जो थी वेंदो असां वटि मोलर मायो। यानी मोलर मायो छा चयोसीं त कंहिं बि मालिक्यूली माए खे ग्रामन में ज़ाहिर करण खे मोलर मायो चइबो आहे। यानी मालिक्यूली मायो जेको बि निकिरे उन जे यूनिट खे AMU जे लिखण जे बजाय जेकॾहिं असां ग्रामन यानी G सां रिप्रेजेंट कराईंदासीं त हाणे इहो माए जो टर्म मालिक्यूली माए मां कन्वर्ट थी करे मोलर माए में मटिजी वेंदो। इहो मिसाल हुयो असां वटि अमोनिया ऐं कार्बन डाइऑक्साइड जो। अहिड़े ई नमूने सां कहिड़ो बि मालिक्यूल हुजे असां वटि उन्हनि जो मालिक्यूली माए खे मोलर माए में कन्वर्ट करण जो तरीक़ो इहो आहे त सिर्फ़ु यूनिट उन जो चेंज करे छॾींदासीं। यानी AMU खे ग्रामन में लिखंदासीं त उहो उन मालिक्यूल जो असां वटि मोलर मायो काउंट थींदो। उम्मीद पियो कयां त तव्हांखे मोलर मायो सम्झ में अची वियो हूंदो।